वारा जे ॻोठाणे ब्लड शुगर जे मर्ज़ में मुब्तला पुट जे इलाज जी अपील कई आहे। ॻोठाणे अख्तर हुसैन ॿुधायो त संदसि 11 वरियनि जे पुट अब्दुल हलीम खे ब्लड शुगर आहे। अल्लाह ताला खपाए इलाज करायो पर को बि फ़र्क़ न पियो। हुन चयो त हू ग़रीब आहे, पोरियो करे बच्चनि जो पेट पालींदो आहे, वटसि एतिरो न आहे जो हू पुट जो इलाज कराए सघे। त असांजो हे मुंहिंजो नंढड़ो बीमार आहे, 17 खां वठी आहे। कुझु सरमाएदारनि खे अर्ज़ु आहे, साईं काइम अली शाह खे अर्ज़ु आहे, साईं सरदार ख़ान साईं खे अर्ज़ु आहे त असांजी मदद कई वञे। मां हाजी नज़ीर चांडी जे ॻोठ जो आहियां, मां मिसकीन माण्हू आहियां, मां मज़दूरी कयां थो, उहा खावां थो, कुझु बचे जे मथां लाहियां थो। मूं वटि हींअर का शइ बि न आहे। मुंहिंजे बचे खे तकलीफ़ आहे, गुर्दनि जी तकलीफ़ आहे, पेट में पाणी आहे, ब्लड शुगर आहे। कुझु ख़ुदा वास्ते मुंहिंजी काई मदद कई वञे। बचाइण लाइ नथा चवनि। तकलीफ़ आहे घणी, गुर्दनि जी आहे, माते जी हेॾो पेट में आहे। अख्तर हुसैन वॾे वज़ीर ऐं वसवारनि खे अपील कई त पुट जो इलाज कराए संदसि हयाती बचाई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk